सब्सक्राइब कयो घंटी के बटन की दबा। असांजो मुतालबो इहो आहे त हिकु त सखर सिविल अस्पताल जे जेको आहे न जॾहिं मां सम्झां थो 1995-90 वारे ॾहाके में जेका सिविल उन खां बि पहिरियां ठहियल आहे, उहे ई कमरा आहिनि, उहे ई रूम्स आहिनि। असांजे करप्ट हुकुमरान जे करे, नाइल हुकुमराननि जे करे न सिविल अस्पताल अपडेट थी आहे, न जेको आहे न हालांकि जेको आहे न होॾे बिल्डिंग ठहे थी पई GMC ॾे, हिन महिल ते उन बिल्डिंग जे कमु करण लाइ तयारु कोन्हनि। ऐं जिथे जेको आहे मिसाल लख जी आदमशुमारी उते 10 लख थी विया आहिनि, माण्हू वञनि काॾे, सॼी डिस्ट्रिक्ट खां बेपहुच माण्हू ईंदा आहिनि। ऐं हिते जेको आहे हालत इहा आहे त डॉक्टर न दवाऊं ॾियण लाइ तयारु आहिनि, न डॉक्टर जेको आहे न कंहिंखे बि सही ट्रीटमेंट करण लाइ तयारु आहिनि, न इंतिज़ामिया जो रवैयो सही आहे। जिथे बि अगरि जेको राति जे टाइम तव्हां वेंदो, 3 वॻे खां पोइ त हिकु बि डॉक्टर तव्हांखे न मिलंदो। उनखां अलावा तव्हां जॾहिं डॉक्टर सां ॻाल्हाईंदो, काई बि शइ ॿुधाईंदो, उनजो रवैयो डॉक्टर नर्स ईअं आहे ॼण तव्हां उन्हनि सां जंग जो ऐलान कयो आहे। हीउ किथां जो रवैयो आहे? डॉक्टर जेको आहे हिकु अहम पेशो आहे, उन्हनि खे एतिरी जेको आहे न माना मथे में हवा आहे, मगी आहे, जो ख़िदमत करण जे बदिरां हू इंसाननि जे क़त्लेआम कनि था। डेली जेको आहे ॾिसो त घणा माण्हू उन्हनि जी वजह सां मरनि था पिया। तव्हांजे अॻियां जेको आहे न अजय लालवाणी साफ़ी जो जेको आहे न खून तव्हांजे अॻियां आहे, जेको आहे न उहो कीअं थियो? हाणे हिकिड़ो डॉक्टर चए थो त जेको आहे न गोली न हुई, बसि ईअं ॿिए ॾींहं ते जेको आहे न 12 वॻे वञी जेको आहे न उनजो CT स्कैन कयूं। हाणे CT स्कैन ऐं एक्सरे बि उन्हनि जो जेको आहे न अहिड़ो आहे जो कोई बि डॉक्टर उनखे मञण लाइ तयारु न आहे। हीउ किथां जो कानून आहे? सकर सिंध जो 3 नंबर शहर आहे, पर हुकुमरान जेको आहे न अॻो निंड में सुतल आहिनि, घुंगा ॿोड़ा आहिनि, जेको आहे जंहिंखे काई बि शइ जेको आहे अंधा आहिनि, ॾिसण ई नथो अचे त जेको आहे। अॼु जेको असांजो एहतजाज थी रहियो आहे उहो सिविल हॉस्पिटल डॉक्टरनि जे ख़िलाफ़ु थी रहियो आहे। तव्हां ॾिसी रहिया आहियो त सिविल हॉस्पिटल डॉक्टर जेके बि हिन टाइप अपॉइंटमेंट आहिनि, उहे सिर्फ़ु पंहिंजी जेकी आहे मनमानी करे रहिया आहिनि। उहे सिविल में बि जॉब कंदा आहिनि, उनखां पोइ प्राइवेट ॿियनि हॉस्पिटल में बि जॉब कंदा आहिनि, उनखां पोइ हुननि जी पंहिंजी प्राइवेट क्लिनिकां बि आहिनि। हाणे मूंखे इहो ॿुधाए, जेके डॉक्टर प्राइवेट में बि माना उते पंहिंजी पघार खणनि था, उते बि पैसो ठाहिनि था, प्राइवेट क्लिनिक में कंदा, त पोइ हू सिविल हॉस्पिटल में मरीज़नि खे कहिड़े तरीक़े सां ॾिसंदा? असां इहो ॾिठो आहे त हू मरीज़नि खे यकीन कयो बिल्कुलु कंहिं तरीक़े सां नथा ॾिसनि। उनखां पोइ टाइमिंग, उन्हनि जी टाइमिंग जी का ख़बर न आहे, पंहिंजे मर्ज़ी जी टाइमिंग सां ईंदा आहिनि, पंहिंजी मर्ज़ी टाइमिंग सां वेंदा आहिनि। उनखां पोइ उते करप्शन, हाई लेवल जी करप्शन आहे, चेक एंड बैलेंस कोन्हे, करोड़नि रुपयनि जी मेडिसिन अचे थी, उनखां पोइ जाली मेडिसिन ॾियनि था मरीज़नि खे, ऐं ख़ासि जेकी स्पेशल मेडिसिन आहे उनखे पंहिंजे स्टोरनि ते परचेस करनि था, विकिणनि था, उतां पंहिंजी कमीशन ठाहीनि था। उनखां पोइ हिते जेकी ॾिसूं था ठेकेदारी निज़ाम आहे, पार्किंग ते जेको आहे जो हितां जे इंतिज़ामिया जो सिविल इंतिज़ामिया जी ठेकेदारी, उहो ठेकेदारनि खां पैसा था वठनि। उनखां पोइ दवाउनि ते कमीशनियूं। हाणे उनखां पोइ मूंखे इहो ॿुधाए, जेको ग़रीब जेके वञनि था, जेकॾहिं माना सुठी का मथे सर्जरी जो मसइलो आहे, या को वॾी को अहिड़ो एमरजेंसी केस आहे, त चवंदा तव्हां वञी करे ऐं हुनखे प्राइवेट हॉस्पिटल में ब्लड बैंक में ॾेखारो, हेरा में ॾेखारो। हाणे मूंखे इहो ॿुधाए, जॾहिं तव्हां सिविल हॉस्पिटल जा डॉक्टर चवनि था ॿियनि हॉस्पिटल में तव्हां ॾेखारो, जेकी वॾी महांगियूं डॉक्टर आहिनि, जेके कोस घर आहिनि। पहिरां त मिसाल ॾींदा हुआ त कोस घर जेके आहिनि तव्हांजा हेरा हॉस्पिटल, मां त चवां कोस घर हेरा त आहे, मगर सभ खां वधीक हाणे ग़रीबनि जे लाइ कोस घर जेको आहे सिविल हॉस्पिटल बणिजी वई आहे। असां अरबाब इख्तियारनि खे चऊं था, ज़िम्मेदारनि खे चऊं था त ख़ुदा जे वास्ते सिविल हॉस्पिटल में जेके हिन टाइम MS जेके वेठा आहिनि, जेके डॉक्टर्स वेठा आहिनि, फील्ड फ्लोरनि खे हटाए करे हिकु ईमानदार डॉक्टरनि खे हिते अपॉइंटमेंट कयो वञे, जेके ग़रीबनि जी ख़िदमत कनि। छो जो ॾिसंदा रहो मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल।